मुझे नाले से हिकिड़ी वीडियो वायरल कई वही हुई बेगुनाह। तो मां कानूनी तरीक़े से मां FIR नोट पातुसि। उन्हनि मुंहिंजो थोरे अरसे में माना एतिरी मदद कई, मूंसां हेल्प कई, जो जेके असुल मुजरम हुआ जेके उन वीडियो जा उहे उन्हनि गिरफ़्तार करे छॾिया। जेको नंढड़ो ॿारु हुयो जंहिंसां ज़्यादती थिए पई उहो कंबो हुयो शहदाद कोट जो, ऐं वकार ब्रोही जेको हुयो उहो बि शहदाद कोट जो जेको उनजे मथां हुयो। ॿियो जेको वीडियो वायरल कंदड़ आहे मोहम्मद कासिम लांगा, सभु जेके हुया शहदाद कोट शहर जा हुया। इहा वीडियो उतां जी हुई, पर कंहिं माना मुंहिंजी माना नाले सां माना वायरल कई। पर मां FIR जो मां तमामु तमामु शुक्रगुज़ार आहियां जो हुननि असांखे बेगुनाह साबित करायो ऐं हिन महिल मां साफ़ु आहियां। मां अली करण वारो आहियां। मां पंहिंजे अलाह जी मां मदद घुरी आहे। तमामु शुक्रगुज़ार मां ऑफिसर कंदुसि फसीर रहमान, हारिस मीरानी साहब जो मां तमामु थोरातो आहियां। मां तमामु ऐं असांजो ॿियो ऑफिसर जेको आहे सो सनाला चाचड़ जो तमामु महिरबानी जिन असां तां हेतिरी हेल्प कई। थोरे अरसे में माना जेके असुल ॾोही हुया सभु गिरफ़्तार थी विया आहिनि, ऐं कुझु जेके पाण खे साफ़ ई सॾाइनि पिया आहिनि त कोन, उन्हनि बि वरी कुझु वीडियो रखियूं हुयूं, उहे बि कुझु गिरफ़्तार थी विया आहिनि। जेको हिकिड़ो शाहिद अबड़ो आहे ऐं ॿियो आहे असांजो फराज़ शेख, जिन अञा बि रखियूं, अञा बि इन्वेस्टिगेशन हले थी, FIR जी अञा जांच हले थी, उहे बि इंशाल्लाह जल्द अंदरि थींदा। जवाबदार असुल हिकिड़ो वकार ब्रोही आहे, ऐं जेको वीडियो उते भरंदड़ आहे उते असांजो कासिम लांघा आहे, उहे गिरफ़्तार आहिनि। इल्ज़ाम आहे मुंहिंजे मथां, हीअ असां सां इंसाफ़ कयो वञे।